आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। पावर इत्तेहाद जिंदाबाद, पावर इत्तेहाद जिंदाबाद, जियो पावर, जियो पावर, जियो पावर, जियो पावर। दोस्तों नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं त पावर इत्तेहाद लाड़काणे पारां शानदार ईद मिलन पार्टी मरकज़ी चेयरमैन बख्शियल अली पंवर जी सिदारत ऐं मेज़बानी में पावर हाउस लाड़काणे ते थी गुज़री। ईद मिलन जी तकरीब में मोहम्मद यूसुफ पंवर, नेमतुल्लाह पंवर, वडेरो मुमताज़ पंवर, एडवोकेट अब्दुलरशीद पंवर, एडवोकेट यासीन पंवर, वडेरो बदरुद्दीन पंवर, सज्जन पंवर, कमांडो पंवर, लियाकत पंवर, हाफिज़ रोशन पंवर, राजा पंवर, रिजवान धामरा, हिदायतुल्लाह पंवर, मंसूर पंवर समेत पंवर बिरादरी के कई मोअज़्ज़ज़ीन शिरकत कई। तकरीब दौरान शरीक मेंबर पुरजोश नज़र आया ऐं पावर इत्तेहाद जिंदाबाद जा नारा पिणु हणंदा रहिया। माण्हू आहिनि ॾाढा प्यारा, सुहिणा प्यारा पंवर सारा। माण्हू आहिनि ॾाढा प्यारा, सुहिणा प्यारा पंवर सारा। उहिदेदार इत्तेहाद वारा, तुंहिंजा अॼु था लॻ। नाज़रीन, तकरीब दौरान इत्तेहाद के लाड़काणे में वधीक मज़बूत ऐं असरातो बनाइण लाइ अहम मशवरा कया विया, जंहिंमें समूरनि मेंबरनि जे मशवरे सां मरकज़ी चेयरमैन बख्शियल अली पंवर, लाड़काणे लाइ ऑर्गेनाइज़र एडवोकेट यासीन पंवर, जनरल सेक्रेटरी हाफिज़ रोशन पंवर, नायब सदर नेमतुल्लाह पंवर, फाइनेंस सेक्रेटरी वडेरो बदरुद्दीन पंवर, इंफॉर्मेशन सेक्रेटरी कमांडो पंवर के मुक़ररु करण जो ऐलान कयो। पावर इत्तेहाद लाड़काणे के ऑर्गेनाइज़र एडवोकेट यासीन पंवर चयो त लाड़काणे सिदत ते पंवर बिरादरी की घरशुमारी करे रिकॉर्ड ठाहिण बैदि वार्ड सिदत ते तनज़ीम साज़ी कई वेंदी। नाज़रीन, ॿिए पासे तकरीब के सिदारती ख़िताब कंदे मरकज़ी चेयरमैन बख्शियल अली पंवर चयो त असांजा हौसला हिमालय जबल खां वधीक मज़बूत आहिनि। असां कराची खां कश्मीर ताईं पंवर बिरादरी के पंवर इत्तेहाद जी सूरत में एक मज़बूत प्लेटफॉर्म ॾिनो आहे। हिन चयो त लाड़काणे समेत सिंध जी कुंड कुड़श में रहंदड़ को बि पंवर पाण खे अकेलो न सम्झे। कंहिं बि ॾुखे वक़्त में पावर इत्तेहाद उन्हनि खे तनहा न छॾींदो। पावर इत्तेहाद जिंदाबाद, पावर इत्तेहाद जिंदाबाद, जियो पावर, जियो पावर, जियो पावर, जियो पावर। माण्हू आहिनि ॾाढा प्यारा, सुहिणा प्यारा पंवर सारा। माण्हू आहिनि ॾाढा प्यारा, सुहिणा प्यारा पंवर सारा। उहिदेदार इत्तेहाद वारा, तुंहिंजा अॼु था लॻनि पिया नारा। ओ मुंहिंजा जीअन शाल पंवर मुंहिंजा। नाज़रीन, आख़िर में पावर इत्तेहाद लाड़काणे जे नए मुंतखब नायब सदर नेमतुल्लाह पंवर तनज़ीम लाइ 5000 रुपया डोनेशन ॾियण जो ऐलान कयो, जेको बर वक़्त इत्तेहाद जे फाइनेंस सेक्रेटरी वडेरो बदरुद्दीन पंवर वटि जमा कराया विया। पावर इत्तेहाद जिंदाबाद, पावर इत्तेहाद जिंदाबाद, जियो पावर, जियो पावर, जियो पावर, जियो पावर। माण्हू आहिनि ॾाढा प्यारा, सुहिणा प्यारा पंवर सारा। माण्हू आहिनि ॾाढा प्यारा, सुहिणा प्यारा पंवर सारा। उहिदेदार इत्तेहाद वारा, तुंहिंजा अॼु था लॻनि पिया। नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।